नाज़रीन चूंडके में ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा आहियूं। चूंडके में पुलिस एहलकार पारां पोरियत ते मुबैना तशद्दुद कयो वियो आहे। पोरियत मुश्ताक भंबरो जो चवणु आहे त पुलिस एहलकार गुलाब भंबरो पंहिंजे माण्हुनि सां गॾु तशद्दुद जो निशानो बणायो। मुतासिर पोरियत जी फरियाद ते अली हसन बाही खान ऐं अली अहमद भंबरो ख़िलाफ़ NC दाख़िल कई वई आहे। पोरियत मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़रहाम कयो वञे।